नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा आहियूं त सॼी दुनिया में अॼु पोलियो खां बचण जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। तबी माहिरनि मूजिबि पाकिस्तान में पोलियो केसनि में 65% ताईं घटिताई थी है। गुज़िरियल साल ताईं सॼे दुनिया में सिर्फ़ 3 मुल्क पाकिस्तान, अफगानिस्तान ऐं नाइजीरिया अहिड़ा मुल्क हुआ जिते अॼु जी तरक़ी याफ़्ता दौर में भी पोलियो जहिड़ो मर्ज़ मौजूद है। पर नाइजीरिया हलंदड़ साल अगस्त में पोलियो खे शिकस्त ॾेई पोलियो खां पाक मुल्क बणिजी वियो आहे। ज़रीन मूजिबि हिन मर्ज़ सिर्फ़ पाकिस्तान, अफगानिस्तान में मौजूद है। WHO जो हिन हवाले से चवण है त असां हिन मौज़े मर्ज़ के खिलाफ़ जंग 99% ताईं खटी चुका आहियूं। ताज़नि अखरनि मूजिबि पाकिस्तान में पोलियो केसनि जी शरह सन 2014 में ॾिठी हुई, जॾहिं मुल्क में पोलियो वायरस जी मरीज़नि जो अंग 306 ताईं पहुची वियो। इहा शरह गुज़िरियल 14 सालनि जी बुलंद तरह सतह ते हुई। उन खां पोइ पाकिस्तान जी सफ़री पाबंदियूं लागू कयूं वयूं। हिन साल पाड़ेसरी मुल्क भारत पोलियो खां पाक मुल्क बणिजी वियो, पर उन खां पोइ आलमी तंज़ीमनि जे तावन सां मक़ामी सतह ते पोलियो जे ख़ात्मे जे लाइ हंगामी क़दम खयां विया आहिनि। जंहिंखां पोइ सन 2015 में अंग घटि करे 54 ऐं सन 2016 में सिर्फ़ 20 ताईं महदूद रहियो। 2017 में 8 केस रिकॉर्ड कया विया। सन 2018 में 12, जॾहिं त 2019 में हिकु भेरो ॿीहर पोलियो जे केसनि में वाधि ॾिठी वई। 147 पोलियो केस रिकॉर्ड थिया आहिनि। हलंदड़ साल ताईं इन मुल्क में पोलियो जे केसनि जो अंग 89 थी चुको आहे। सभिनी खां वधीक पोलियो केस बलूचिस्तान में साम्हूं आया आहिनि, जंहिंजो अंग 23। सिंध ऐं खैबर पख्तूनख्वा में 22 केस रिकॉर्ड थिया आहिनि, जॾहिं त पंजाब में 12 पोलियो जा केस साम्हूं आया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।